ये ने भागोरी के डायलॉग के बोलते बच्चों 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 अरे करो मन वावे में तो जो वो कहते चल पाप था दो रे सुख दिया हां ये हालत कैसी बुका हां ओ भाई चाहे उतना कहे या बरता दो मस्करन जो गोथा को गरला मसालो ताजा क्या है हां अब जगह चो तो नाचो कयो दरोता का जो बंद गाली खत्म लकुड़ा मुंहिंजी दिलि चवंदी आहे त हिन नौकर खे मटायां पर छा कयां बाबे मरिया तुंहिंजूं अखियूं साम्हूं थियूं अचनि सम्झी या न सम्झी छा सम्झी बाबा मां समझी तो तू समझण जी कोशिश कर जेकर तो के बाबे मर्यादा जी पार त चला या जेके बखियूं अथई त वो हिन के निभाग के कबे त टकाइस रे इते छोर क्यों देस इते बियो नौकर रखो ना बाबा हाजी लकुड़ा मुखे माफ कर पंहिंजी दिल साफ कर भाई मां तो के जी छंद को जा तो बाबा कंटिया हाणी के एड़ी हालत करे आई चंदी दो के दूड़ दो पाई सब तो करे यार मेरे के तो चल रास्ते रास्ते बाबा हाणे छॾीस वञ पाणी भरे आ देला मां पानी भरे तो अचा तो वारो हुकम थी वारो कमु कहिड़ो कमु नूर लवारी ज़ाल के गोले लदो थंब सची नूरल वारी आस्ते आस्ते वात में कॾहिं लाउडो हणायो थी छा चई बाबा वक्त जी नज़ाकत के समझो ये मत दो पढ़ा दी दो ना कम खराब थी दो इहा ॻाल्हि बि तुम्हारी सही आहे भला कितां ठाही बाबा हथ अञा कोन कयो तमास बस रुगो पतो मिलियो आहे त हाजियाणी मामाणनि जे घर वेठी आहे उहे मामाणा जेके नूरल ऐं बूरल सां विढ़ियल आहिनि ॻाल्हि ॿुध इहो ॿुधण में आई आहे इहे पाण पियो थो डज़ हणी डज़ बाबा ॿुधल वारी सादी खीसे जा 3000 ख़र्च करे हिकिड़े अमरा खे ॾिनमि त वञी जाच लही आहे त हाजियाणी किथे आहे इहो मामाणनि वारो ॻोठ एॾो परे आहे छा जो एॾो किरायो थो लॻे ॿियो न थिए 333 किलोमीटर परे आहे बाबा या हा हूं ईअं न कर इहा ॿोली ॿार कंदा आहिनि ऐं हा ॿी ॻाल्हि ॿुध हिकु ॿी ॻाल्हि बि आहे ॻाल्हि इहा आहे त जल्दी जल्दी फ़ैसिलो रखो तने नूरे बूरे खां ॿनी वठी उबते सुबते छॾे ठीकु आहे देरि नथो कयां सुभाणे ई फ़ैसिले जो सभिनी खे इतला ॾेई छॾ ऐं नूरल खे बि चवां थो तव्हां सम्झो या न सम्झो सभु सम्झो तो कम खे पट रहो सम्झी या न सम्झी छा सभु कुझु सम्झी हलो सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।